इते के अहम ख़बर ॾियूं पिया क्रिकेट वर्ल्ड कप के हवाले से। वर्ल्ड कप की अहम दंगल में कीवी शाहीन ते छाइजी विया आहिनि। न्यूज़ीलैंड पाकिस्तान के मैच खटण लाइ 402 रन्सुनि जो हदफ़ ॾेई छॾियो आहे, जॾहिं त न्यूज़ीलैंड जो ओपनर रचिन रविंद्रा 108 रन्सूं ठाहे नुमाया रहियो आहे। कीवी कप्तान केन विलियमसन 95 रन्सुनि जी इनिंग्स खेॾी आहे। अहम ख़बर आहे अवांखे अपडेट कयूं पिया क्रिकेट वर्ल्ड कप 2023 के हवाले से। वर्ल्ड कप के अहम दंगल में कीवी शाहीन ते छाइजी विया आहिनि। न्यूज़ीलैंड पाकिस्तान के मैच खटण जे लाइ 402 रन्सुनि जो हदफ़ ॾेई छॾियो आहे। अवांखे ॿुधायूं त न्यूज़ीलैंड जो ओपनर रचिन रविंद्रा 108 रन्सूं ठाहे नुमाया रहियो आहे, जॾहिं त कीवी कप्तान केन विलियमसन 95 रन्सुनि जी इनिंग्स खेॾी आहे। हिकु भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे वर्ल्ड कप के अहम दंगल में कीवी शाहीन ते छाइजी विया। न्यूज़ीलैंड पाकिस्तान के मैच खटण लाइ 402 रन्सुनि जो हदफ़ ॾेई छॾियो आहे, जॾहिं त न्यूज़ीलैंड जो ओपनर रचिन रविंद्रा 108 रन्सूं ठाहे नुमाया रहियो। कीवी कप्तान केन विलियमसन 95 रन्सुनि जी इनिंग्स खेॾी।